خير لكم لعلكم تذكرون. صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. قال النبي صلى الله عليه وسلم النكاح من سنتي فمن رغب عن سنتي فليس مني. قال الله تبارك وتعالى في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو بلند آواز. عوام جنکھے بھی مدینے والے سائیں سان جتری محبت آ اتری بلند آواز سان دلی محبت سان درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأهل بيته وأجمعين برحمتك يا أرحم الراحمين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. मुझा भाइयों अजीजों दोस्तों ऐं बुजुर्गों अॼु मई साईं रात जी वगड़ी में 4 अगस्त 2021 मक़सूद रंद जे भरिसां ॻोठ मीर सिंध में मुंहिंजे इंतहाई मोहतरम क़ाबिल एहतराम ॻोठ अब्दुल अज़ीज़ रंद जे इन शादीअ जी तक़रीब में पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जी नियत सां गॾु थिया आहियूं. ऐं दुआ आहे अल्लाह ताला जल जलालहू अवां ऐं असांजे अचण वेहण ॿुधण ऐं ॿुधाइण खे मंज़ूर करणु फरमाए. अवल त मां दिलि जी गहराइनि सां हिन मुंहिंजे भाउ मोहतरम अब्दुल अज़ीज़ रंद खे मुबारक ॾींदुसि. अल्हम्दुलिल्लाह जे अहिड़े वक़्त जे अंदरि पंहिंजे ख़ुशीअ जे मौक़े शादी जी तक़रीब में अल्लाह जो क़ुरान पढ़ायो आहे. ऐं हुअण बि ईअं ई घुरिजे. जिन बि कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ियो आहे उन्हनि जे मथां हक़ आहे त उन्हनि जूं ग़मियूं हुजनि या ख़ुशियूं अल्लाह जे क़ुरान खां हिकु पलव परे न थियनि. कलमे पढ़ण खां पोइ हाणे अवां असांखे ज़िंदगी पंहिंजे मर्ज़ीअ सां गुज़ारणी न आहे. ला इलाहा इल्लल्लाह ऐ अल्लाह इबादत तुंहिंजी थींदी, बंदगी तुंहिंजी थींदी, मर्ज़ी तुंहिंजी ते हलंदासीं. छो त तोखां सवा कोई महबूद कोन्हे, कोई मुश्किल कुशा कोन्हे, कोई कारसाज़ कोन्हे. मोहम्मद रसूलुल्लाह ताबेदारी सुने रसूल जी थींदी. हाणे इहो अवहीं असांजे मथां हक़ आहे त कलमो पढ़ियो अथऊं त उनजे मथां अमल बि कयो. जिंदगी जी पछाड़ी घड़ी ताईं इबादत अल्लाह जी करणी आहे. जिंदगी जी पछाड़ी घड़ी ताईं इताअत रसूलुल्लाह जी करणी आहे.
छो त अवां ई असांजी कामयाबी जा बरसदार हिकु किताब अल्लाह ॿियो सुन्नत रसूल अल्लाह। मर्द हुजनि औरतूं अमीर हुजनि गरीब जिन किताब अल्लाह सुन्नत रसूल अल्लाह मौजूद पंहिंजी जिंदगी गुज़ारी दुनिया में भी कामयाब कब्र में भी आखिरत में भी कामयाब। जिन शादियुनि जे मौक़नि ते जिन ख़ुशीअ जी तकरीबनि में दुल तमाम वॼंदा आहिनि नाच रुक्स थींदो आहे औरतूं आपे मां निकिरी वेंदियूं आहिनि नाहक पैसो ॾिनो वेंदो आहे अहिड़नि मजलिसनि जे मथां को अल्लाह सॼी लानत जो सोटो हलंदो आहे। अल्लाह नाराज़ उनजो रसूल बि नाराज़। पर जिते अल्लाह जो क़ुरान पढ़ियो वेंदो आहे गमियूं हुजनि या ख़ुशियूं ॾींहं हुजनि या रातियूं इन मजलिसनि जे मथां इन मजलिस में अचण वारनि जे मथां रब राज़ी थींदो आहे। उनखां अल्लाह बि राज़ी रहंदो आहे उनखां उनजो रसूल बि राज़ी रहंदो आहे। ॾाढे जो सुभान। 18 नंबर सिपारे सूरत नूर मां अवां जी आॾो जेको हिसो तिलावत कयो अथमि इन हिसे में अल्लाह ताला जल जलालहू मोमिननि जी मां अफीफा काइनात मरियम इस्लाम मादरे मिलत हुजूर जी सॼी उम्मत जी मां सुने सिद्दीक़ अकबर जी न्याणी महबूब खुदा जे घर जी राणी अमर आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा जी तारीफ़ बयान करण फरमाई। सब जो सुभान अल्लाह। थोड़ा वेझा वेझा सुनी अचो वेझो वेंदो रब जी रहमत वेझो वेंदो माशाअल्लाह। अम्मा आयशा साईं जी 3 नंबर घर वारी आहे ऐं नबी सॼे मिड़नी घर वारनि खां हुजूर जी दादुली हुई हुजूर जी महबूबा हुई साईं जी साणस वॾी मोहब्बत हुई ऐं बीबी आयशा एॾी अकुलमंद ॾाही सियाणी हुई योल मां लिखियो आहे त 2210 हदीसूं नबी साईं जूं बीबी आयशा साईं खे यादि हुयूं। क़ुरान शरीफ़ जी हाफ़िज़ा हुई वॾी आलिमा हुई तहज्जुद गुज़ार हुई वॾी सखियाणी हुई। जॾहिं सहाबा किराम खे ख़बर पई त नबी साईं जी पंहिंजे घर वारी हज़रत आयशा साईं सां वॾी मोहबत आहे तॾहिं सहाबी तोहफ़ा सुखड़ियूं बीबी आयशा साईं ॾे मोकिलींदा त जीअं बीबी आयशा ख़ुशि थिए त बीबी आयशा जी ख़ुशीअ जे करे अल्लाह जो रसूल सां राज़ी थी। ॾाढे जो सुभान बुलंद आवाज़। ऐं नबी साईं जूं सभु घर वारियूं जो इज़त वारियूं चयो वॾी आवाज़ घर वारी इज़त वारी अथव। अल्लाह साईं जी समूरनि नेमतुनि में ज़ाल घर वारी वॾी में वॾी नेमत। सब जो सुभान। सोरे साईं जे घर वारनि जी तारीफ़ कंदे ओ मुझे नबी जे कुरान की तारीफ कंदे अल्लाह सी कुरान में फरमायो या निसा नबी लस्तुन कदम मिन निसा जिनके कुरान में ॾाढे त चयो सुभान अल्लाह। हिते हुजे या मुंहिंजो भाउ दिलबर भाउ शमीर एॾी सुभान अल्लाह चवे हा अखियूं अंदर छुड़ी पई ॾाढे जो सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ अल्लाह फरमाए मुंहिंजा हबीब जी मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा सोना नबी दुनिया में का जज जी घरवारी का वकील जी घरवारी का मास्टर जी घरवारी का प्रोफेसर जी घरवारी का वजीर जी घरवारी का सदर जी घरवारी ये माई सदर जी घरवारी आओ
वड़े होते वारिया ये माई प्रोफेसर लेक्चरार जे घर वारिया वड़े होते वारिया ये माई सरदार वड़े जे घर वारिया माई वड़े होते वारिया अल्लाह फरमाए मुझे हबीब दुनिया जे सारन औरतुन खां अल्लाह सी वडे मोरो इजाज वडे मोरो दर्जो वडे मोरो अल्लाह जी इज्जत जो ताज पारायो आ तव्हांजे घर वारनि खे पारायो आ जवीन पियन जा सरदार हो तीअ सारी दुनिया जे औरतुन खां अल्लाह तव्हांजे घर वारनि जो वडे मोरो दर्जो रखियो ॾाढे जो सुभान अल्लाह हथ खणी जो त नबी से घर वारनि जो वॾो शान अन्या बुलंद आवाज़ भई तकनी जो के याद कुरान में फरमाया नबी वौला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्माहातुहुम अन्या वॾी आवाज़ अगर सौट के सौट तलाक दे अगर मासाद के मासाद तलाक दे तलाक वारी माई जो दद 3 महीना थींदो घणो चोड़े आवाज भैया माई भले बेहद निकाह करे ओ जे औरत जो संभरी वने उन्हें माई के अदद 4 महीना ॾाढी करणो पवंदो पर लाज़िया ॻाल्हि क़ुरान में वाज़िह चिती फरमाई मुंहिंजा हबीब जेके भी घर वारियूं तो महबूब मोहम्मद रबी जे निकाह में अगर उन्हनि मां सुभाणे मोहम्मद रबी कंहिंखे छॾे बि ॾे ए मुंहिंजा सुना मारो बहनान तो कयां जेके भी घर वारियूं अवां जे निकाह में अल्लाह सीदान तो कयां तुंहिंजूं घर वारियूं तुंहिंजी सॼी उम्मत जूं माइरूं थी ॾाढे जो सुभान अल्लाह अब मां पुट जो निकाह जायज़ आहे जो ना चओ ना आहे निकाह मां पुट जो निकाह जायज़ ना आहे हाणे अल्लाह जी क़ुरान में ऐलान करे छॾियो त नबी साईं जूं घर वारियूं उम्मत जूं जो माइरूं वॾी आवाज़ मुंहिंजे साईं जी घर वारनि सां केॾी मोहबत हुई हे न्यारे मुंहिंजे फरमायूं मां मोहम्मद रबीअ खे 3 शयूं प्यारियूं आहिनि घणियूं ॾाढे ॻाल्हायो मूंसां बुलंद आवाज़ हा कंहिंखे दुकान प्यारा ओ कंहिंखे बंगला प्यारा कंहिंखे बाग प्यारा कंहिंखे सवारियूं प्यारियूं कंहिंखे दोस्त प्यारा पर फरमायो मां मोहम्मद रबीअ खे 3 शयूं प्यारियूं हुन निकाह एॾे न्यारे मुड़े मौज़ू निकाह जो तमाम बो ज़ाल मुर्स जे हक़ बयान कयां मुझे से फरमायो तो मां मोहम्मद रबीअ खे 3 शयूं प्यारियूं नमाज मां मोहम्मद रबीअ खे प्यारिया खुशबू मां मोहम्मद रबीअ खे प्यारिया घर वारियूं मां मोहम्मद रबीअ खे प्यारियूं अदाब तमी पंहिंजे घर वारनि सां मोहबत कंदा हो न कंदा हो या ॾिसण सां मुंहुं चमड़े जहिड़ो कंदा हो पंहिंजे घर वारी ते मोहबत सां निहारियो प्यार सां निहारियो उन्हनि ते हथ रखो इज़त सां पेश अचो उन्हनि खे गारियूं न ॾियो उन्हनि खे घटि वधि न चओ उन्हनि खे बि ॿिए मां ते अज़ीज़नि क़रीबनि ते बि गारियूं न ॾींदा करियो छो जो मुंहिंजे साईं फरमायो जेको मुड़ुस पंहिंजे घर वारीअ खे गारियूं थो ॾे छो त मीर सनत जे ॻोठ वारा घर वारी नौकरियाणी कोन्हे घर वारी गुलामियाणी कोन्हे घर वारी बानी कोन्हे तुंहिंजी इज़त आहे तुंहिंजो नंगा तुंहिंजी लज आहे तुंहिंजी गैरत आहे
वरी से फरमायो जेको मुर्स पंहिंजे घरवारीअ खे गारियूं धुरे सतनि आसमान जा मलाइकनि मर्द ते लानत था कनि। शरीर लिहाज़ में हिकिड़ा अहिड़ा हक़ आहिनि जेके मुर्स जा ज़ाल ते आहिनि, मुर्स जा हक़ आहिनि ज़ाल ते, ऐं हिकिड़ा वरी शरीर लिहाज़ में अहिड़ा हक़ आहिनि जेके ज़ाल जा मुर्स ते आहिनि। ॿिन्ही जा हिक ॿिए ते हक़ आहिनि, छो त ॿई हिक ॿिए जो डपु आहे। ॾाढे जो सुभाणे मजीसी फरमायो घर वारे जे मथां हक़ आहे त पंहिंजे घरवारी जे रहण जो इंतज़ाम करे, और पंहिंजे घरवारी जे खाइण पीअण जो इंतज़ाम करे, लटे कपड़े जो इंतज़ाम करे, उनजी बीमारी बड़ीअ में सार लहे, पंहिंजे घरवारी जी इज़त करे, उन सां अख़लाक सां ॻाल्हाए, ताना भी न दे, घरवारी के महना भी न दे, वरी घरवारी जे मथां भी हक़ आहे त पंहिंजे घरवारे जी इज़त करे। औरत रसूलुल्लाह वटि आई, ओ मुंहिंजा सुना साईं, मां मूंखे हिकिड़ो मसइलो पुछण आई आहियां त मां पंहिंजे घरवारे जी इज़त कीअं कयां। मुंहिंजे मुड़ुस तोखे इजाज़त नथो ॾे त घर जी चाठ न टुकजांइ, मुड़ुस तोखे सॼे घर जी धन्याणी करे छॾियो आहे, मुड़ुस जी लज रखजांइ, इज़त रखजांइ, भरम रखजांइ, उनजे बचन जी देखभाल कजांइ, उनजी इज़त जी हिफ़ाज़त कजांइ, मुड़ुस जी आवाज़ खां पंहिंजी आवाज़ खे मथे न कजांइ, तेज़ थी मुड़ुस सां न ॻाल्हाइजांइ, तेज़ तबियत शौक़ी मुड़ुस खे न ॾेखारजांइ, मुड़ुस खे शइ न ॾिजांइ, सही इज़त केतिरी कयां। पर मां जे तुंहिंजो घर वारो बीमार आहे, बीमारीअ जे करे तुंहिंजे घर वारे जे जिस्म में फलूसना थी पिया, गंद वहे पियो, मां जे इहो ज़ख़्म पंहिंजे घर वारे जो वेही ज़बान सां चटी त बि घटि आहे, तुंहिंजे मथां तुंहिंजे मुड़ुस जो हक़ अञा मथे आहे। अॼु ईअं आहे, मामूली मामूली ॻाल्हियुनि ते घर फिटी वेंदा, पोइ नियाणियुनि जूं ज़िंदगियूं तबाह थी वेंदियूं, पाण बि सूरनि में ॿियो बि को सूरनि में, ॿिया वरी माण्हू फिटा कड़, जीअं ज़ाल मुड़ुस जो कुर्ब घणो हूंदो आहे न, उते वञी जुदाई जा ॾार विझंदा, तॾहिं त अहिड़ो ॻाल्हायो जे ज़ाल मुड़ुस हिक ॿिए खां नाराज़ आहिनि त पाण में ठही वञनि, छो त ॿिनि खे टोड़ण वारो, ॿिनि खे जुदा करण वारो, नफ़रत विझण वारो, दुश्मनी विझण वारो, इहो रहमान जो बंदो कोन्हे, शैतान जो बंदो। अल्लाह जा बाना रहमान जा बाना जोड़ींदा, ॾाढे जो सुभान अल्लाह, वॾे आवाज़ त हिकिड़ी जो हक़ पूरो न थियो, वीचारी सूरनि में आहे, वरी ॿियो निकाह, ॿी जो हक़ पूरो न थियो, वीचारी सूरनि में आहे, वञी वीचारी पीउ मां वटि वेठी, टियों निकाह, वरी टीह जो हक़ पूरो न थियो, वीचारी सूरनि में आहे, वरी चौथों निकाह, वरी जे सम्झाए खणी कि मोला तूं छो थो इतराज़ करीं, क़ुरान में जो लिखियो पियो आहे त 4 शादियूं मुड़ुस लाइ जाइज़ आहिनि, अॼु त आहे त क़ुरान में फरमाए थो फंकिहू मा ताब लकुम मिन निसाए, ॾाढे जो सुभान अल्लाह, क़ुरान में फरमाए फंकिहू मा ताब लकुम मिन निसाए मसना व सुलास व रुबा फ़इन ख़िफ़्तुम अल्लाह तअदिलू, ॾाढे नजे जा सुवाल, अल्लाह फरमाए निकाह कयो, ॿ निकाह कयो, टे कयो, 4 कयो, 4 शादियूं कयो, मां अल्लाह खे हुकुम थो ॾियां,
अवाला जायज़ हो पर कुरान में फरमाई त चार भी शादियों टे भी शादियों तॾहिं कयो जे अल्लाह तआला इंसाफ करे सघो अल्लाह जी इंसाफ असां खां न थी सघे त पोइ अल्लाह अॻियां फरमायो फवाहिद भई अदल नथा करे सघो इंसाफ नथा करे सघो पोइ तव्हांजे लाइ फवाहिद हिकिड़ी काफ़ी अथव हिकिड़ी सां गुज़ारो कयो हाणे सोचणो आहे असांखे यादि अल्लाह साईं ॿिनि निकाहनि जी मोकल या टिनि जी चइनि जी छो ॾिनी आहे इहो बि क़ुर में लिखियो पियो क़ुर में फरमाए थो ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा मां अल्लाह तव्हांखे चइनि निकाह जी मोकल इन जे करे ॾिनी आहे त तव्हीं ज़िना न कयो ज़िना जे वेझा न वञो हिकिड़ो निकाह कयो ॿियो कयो टियों कयो चोथों कयो पर इंसाफ भी कयो अल्लाह तदलू फवाइदतन औ मा मलकत ईमानुकुम अरे सुभान अल्लाह चयो अब घर वारनि सां अदल कयो जहिड़ो हुनखे थो घुरे त हिनखे बि अहिड़ो घुरो हुनखे भाई थो त हिनखे बि भाउ हिनखे जुती वठी ॾिनी थी त हिनखे बि वठी ॾे हिनखे कपिड़ा वठी ॾिना थी वॻो वठी ॾिनी त हिनखे बि वठी ॾे हुनजी इज़त थो करी त हिनजी बि इज़त करे अदल कंदव या न कंदव वॾी आवाज़ अल्लाह जी कुरान में फरमाए अल्लाह के बानन मां बना अल्लाह के बानन मां बनुए प्यारियों अल मुस्लिमीन वल मुस्लिमात والمؤمنين والمؤمنات والقانتين والقانتات दारे जो सवाल मुझे मुसलमान था वणन मुझे मोमिन था वणन अल्लाह अॻियां फरमाए मूंखे फरमान बरदार था वणन अल्लाह ऐं हुन जे रसूल जो फरमान बरदार थियो घरवारी भी पंहिंजे घरवारे जी फरमान बरदारी करे घरवारो भी पंहिंजे घरवारी सां भलो हले और इंतसाबो कोसन पाणनि जे घर न आहिनि सड़ंदा अल्लाह जो वास्तो अथव पंहिंजे घरवारनि जो अदब कयो पंहिंजे घरवारनि सां प्यार कयो तूं अहिड़ो पंहिंजे घरवारी खे प्यार ॾे जो तोखां सवाइ ॿिए हंधि तुंहिंजी घरवारी खी न खणे एड़ो घरवारी के प्यार ॾे बाक़ी घरवारी के घुरंदे न त पोइ शैतान तो बुछड़ो आहे दुश्मन आहे जे 5 रुपया घरवारी के न ॾींदे घरवारी के घरवारी करे न समझंदे त पोइ शैतान पोइ वरी छा संभाली न पाण कोन घरवारनि जा हक़ खाई वेठा आहिनि तुंहिंजी मूंखे ॻाल्हि ॿुधी हण गोली हे कारी आहे हे फलाणी आहे हे बुछड़ी आहे अल्लाह जो वास्तो तो पंहिंजे घर वारनि में शिकवा मखां बि बचियो पंहिंजे घर वारनि सां भला हे न्यारे मुंहिंजे अवां असांजी ज़िंदगी में अहिड़ा मसइला ई कोन आया जेको मसइलो रसूलुल्लाह जे वक़्त में साईं सां पेश आयो ओ मुंहिंजे नबीअ जी प्यारी घरवारी अमा आयशा सिद्दीक़ा जेके प्यार में साईं करे हुमेरा करे सरींदा अमा शाम पंहिंजे हुजरे में वेठी आहे त नाग अंदर हुजरे में घड़ी आयो अमा शाह यकदम नाग के मारे विधो ओए मन थी थी मां तो नाग के न मारी मता मुसलमान जिन हो जिन घणा रूप कंदा करे पोड़े माण्हूअ जे रूप में करे ॿारनि जे रूप में करे जानवरनि जे रूप में करे ख़ौफ़नाक शिकलियूं करे वरी मोमिन करे मदरसनि जे तालिब जे सूरत में ओ मुंहिंजी मां तो नाग के न मारी मता मुसलमान जिन हो अमा शादी जे उमेमन अगर मुसलमान जिन हो जिया तो महबूब खुदा जे हरमन में बिना इजाजत जे दाखिली न थिया दारे जो सुभान अल्लाह अन्या बुलंद आवाज
नबी से जो घर वालों की मामूली हुई नबी से रमा के मामूली है नहीं आ रही मुझे सॼे लश्कर में अफ़वाह थियो सॼे लश्कर में अफ़वाह उन लश्कर की क़यादत अॻवाणी साईं पाण पिया कनि बीबी आयशा ते इल्ज़ाम लॻो बीबी आयशा साईं ते इल्ज़ाम लॻो साईं जी नबूत जे कन मुबारक ते जॾहिं बुलायो साईं पैगाम मोकिलियो त आयशा खे चयो त मुंहिंजो घर छॾे मुंहिंजे बाप अबू बकर सिद्दीक़ जे घर वञी ओॾां वञी यकदम साईं तलाक ते तुरी कोन आया हाणे आप घर वारी की तलाक ॾींदुसि न जोश सां गॾु कुझु होश का कमु वठो असां बि तजुर्बो कयो आहे जज़्बात सां मसइला हल न आहिनि थींदा थधे दिमाग़ सां मसइला हल थींदा मौलाना चवंदा न त कावड़ चढ़ेव अगरि बीठा हो त वेही रहो अञा वेठे थी कावड़ चढ़े त सुम्ही रहो अञा जे कावड़ चढ़े त पोइ तड़को छो कावड़ आहे बाहि लॻंदी आहे बाहि त पोइ आसरो ई लाहे इन करे शैतान तेज़ी ॾेखारींदो शायर जे घर वारी ने पैगाम मोकिलियो हुमैरा खे चयो मुंहिंजे पे अबू बकर जे घर वञी होॾा मां आयशा बेख़बर हुई त छाजे करे साईं मूंखे पैगाम मोकिलियो आहे त मां हुज़ूर जो घर छॾे मां अबू बकर सिद्दीक़ पे जे घर वञा और साईं घर आया ॾाढो गमगीन ॾाढो ॾुखा रहा नबी साईं इज़त जो मसलो हो नबी साईं ग़ैरत जो मसलो हो साईं जोश का कम न वरितो रहीमी तबियत रखण वारो मुंहिंजो साईं थधी तबियत वारो मुंहिंजो साईं मिठी तबियत वारो मुंहिंजो साईं जे परावन खे सीनी लाथो जे रोंदड़नि खे खिलायो ये यतीमन जा दुख पंहिंजे सीने मुबारक ते खया मुंहिंजे साईं मस्जिद नबीअ में पंहिंजे टिन गुलामनि खे घुराए हुज़ूर मशवरो कयो छो त क़ुरान बि हुकुम कयो फ़ाफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फिल अम्र ए मुंहिंजा सुना को बि इहो कमकार कयो त पंहिंजे गुलामनि खे विहारे मशवरो सलाह कंदा कयो समूराचो मशवरो सुन्नत आहे पंहिंजे घर जो मसलो हिकिड़ो त कोशिश करियो अकुलमंद थियो हिंद बिरादरी जो फैसलो ॿी क़ौम करे छो करे चना बिरादरी जो फैसलो ॿी क़ौम करे अब्बासी बिरादरी जो फैसलो का ॿी क़ौम करे उन फैसलनि में गैरनि जी आॾो असांजे नियाणियुनि जा नाला चिटा थियनि असांजे ऐब ज़ाहिर थियनि हेड़ा चंगा मुड़स हिननि जे घर में हेड़ियूं औरतूं आहिनि हेड़ियूं मायूं आहिनि तो गैरतमंद माण्हू त सॼी ज़िंदगी कंधु खणी न सघंदा इन करे कोशिश कयो त घर जी ॻाल्हि घर में ई हुजे घर जी ॻाल्हि दाना वथियो घर ताईं महदूद रखो घर में उन ॻाल्हि खे उन मसइले खे ठाहे अकुलमंदी इन में अथव साईं सिर्फ़ पंहिंजे टिन गुलामनि खे घुरायो उन्हनि मां हिकिड़ो गुलाम मुंहिंजे नबीअ जो सहुरो हो ॾाढे जो सुभाणे ओ मुंहिंजे साईं पंहिंजे गुलामनि खे घुरायो उन्हनि गुलामनि मां हिकिड़ो गुलाम मुंहिंजे साईं जो सहुरो आहे जंहिंजो नालो उमर बिन ख़त्ताब आहे उमर साईं जी न्याणी हज़रत बीबी हफ्सा मुंहिंजे साईं जी घरवारी आहे ॿियो उस्मान सिंह खे घुरायो उस्मान सिंह मुंहिंजे हुज़ूर जे ॿिनि न्याणियुनि जो घोट आहे टियों अली सिंह खे घुरायो अली बि मुंहिंजे साईं जी न्याणी हज़रत फातिमा ज़हरा जो शोहर आहे हरद उमर ॾे निहारियूं उस्मान अली ॾे निहारियूं ओ उमर उस्मान ओ अली मुंहिंजो मेना ते ॾोह लॻियो आहे उमर तुंहिंजो कहिड़ो मशवरो आहे उस्मान तुंहिंजो कहिड़ो मशवरो आहे अली तुंहिंजो कहिड़ो मशवरो आहे
हुजूर जा सजना नबी जा हमदर्दा तेरा त मुझे हुजूर मशवरा क्या वरी हुजूर के मशवरो भी एड़ो दिनो एड़ो हुजूर के मशवरो नो त हुजूर जा जो दुख ही लही विया मशवरो बि सजना माण्हू सां कयो भाड़े सां मशवरो न कजो कॾहिं जेको भाड़ियो हुजे पाल जो फिटाकड़ो हुजे मुनाफ़िक हुजे कॾहिं बि घर जो मसलो हुननि सां शेयर न कयो अकुलमंद माण्हू हुजो ऐं कोशिश कयो हेॾी यारे मुड़े मथां तुम भुलियल हुजो फलाणो वॾेरो फलाणो ऐसो फ़ैसिलो करे कोशिश करे जे सलाह मशवरो कयो अव्हांजा ख़ैर ख़्वाह अव्हांजा सॼण आलिम अथव इल्म वारा अकुलमंद आलिम अथव अव्हांखे को न को आलिम रस्तो कढी ॾींदा जाहिलनि ॾे न वञो जिन खे ख़बर गुस्ल जी कोन्हे जिन खे ख़बर वुज़ूअ जे फ़र्ज़नि जी कोन्हे जिन खे ख़बर शरीयत जी कोन्हे उलमा ॾे अचो उलमा जे मजलिस में वेहो वजे गोड़ो मसलो आहे तव्हांजा आलिम ख़ैर ख़्वाह अथव सॼण अथव उन्हनि सां मशवरो कंदव इंशा अल्लाह को न को अव्हांजे मसइले जो हल ज़रूरु निकिरंदो ऐं उलमा खां दुआ बि करायो त ख़ैर थी वञे इंशा अल्लाह आलिमनि जी दुआ जो रंग लाईंदो ॾाढे जो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ उमर तुंहिंजो कहिड़ो मशवरो आहे ॾाढे जो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ अगर मां तोखां तो पुछां नबी साईं जी घरवारी बि अम्मा आशा नबी सॼी महबूबा प्यारी घरवारी उमर के नबी से मशवरे में आंदो उस्मान साईं के अली साईं ॾाढे जो सुभान अल्लाह है जो उमर तो अल्लाह जा रसूल ॾाढे जो सुभान अल्लाह जे मुंहिंजा सुहिणा नबी अबू बकर सदीक जे नियाणीअ सां निकाह कयो मां कंहिंसां मशवरो कयो ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ हथ खणी जो सुभान अल्लाह सुहिणो उमर तुंहिंजे अल्लाह जा रसूल अबू बकर सदीक साईं जे नियाणीअ सां अम्मा आयशा सां निकाह कयो अवां कंहिंसां मशवरो कयो ॿुधो मीर हसन रिंद जे ॻोठ वारा अब्दुल अज़ीज़ रिंद जे शादीअ जे मौक़े ते अचण वारो हिन दीनी जलसे में अचण वारो हुज़ूर फरमायो उमर जिब्रील अमीन मां मोहम्मद रबी वटि रेशमी रुमाल खणी आयो ए मोहम्मद रबी हे अव्हां जी अमानत पंहिंजे अमानत के संभालियो सब जो सुभान अल्लाह बड़ी आवाज जो सुभान अल्लाह उमर मां मोहम्मद रबी रेशमी रुमाल के खोज में हजरत आयशा जी तस्वीर हुई ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह बड़ी आवाज सां उमर रेशमी रुमाल के खोज में आयशा जी तस्वीर हुई उमर अल्लाह अकबर जो नारो हणी थो ॾे ए रबी मोहम्मद करीम छो तूं परेशान थे फैसलो थी वियो इन जी मात तव्हांखे आयशा कुंवार करे रब पाण ॾिनी आयशा जो मामलो मुंहिंजी दिलि थी जे रब जे हवाले कयो शब्द जो सुभान अल्लाह अदा चाचे परणायो घर वारी हिरनिहार मुड़े चवण नथी करे चाचे के दा अञा त तो परणायो हो न मामे परणायो तो मामे के दा हणी दे न हिरनिहार मुड़े अल्लाह अकबर जे घर वारी नथी चवण करे तो पंहिंजे सवरे के दा हणी दे त तूं समझाई त तुंहिंजी धी आहे उमर साईं तो चे साईं अव्हांखे हज़रत आयशा कुंवार करे रब ॾिनी तव्हांजी कुंवार रब चूंडी तभी भी आयशा जो मामलो तो रब के हवाले कयो सब जो सुभान अल्लाह साईं समूरा जो रब भला फैसला कंदड़ चवड़े आवाज सां जी रब सां मोहब्बत हूंदी उनखे रब जी ॻाल्हि वणंदी दोस्त सां मोहब्बत हूंदी उनजो नालो वणंदो ज़िक्र वणंदो जेके रब सां मोहब्बत करण वारा हथ खणी जो सुभान अल्लाह अल्लाह रब रब अञा बुलंद आवाज सां भला फैसला कंदड़ केरो अञा वॾे आवाज़ सां ओ सारे जी मुंहिंज लाहण वारो केरो वॾे आवाज़ सां
हर कजी मदद करण वारो केर सत जो सुभान अल्लाह तेला फरमाए तो हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमल नसीर डाडे डाडे जो सुभान अल्लाह जिनके कुरान वणे बैयत करी जो सुभान अल्लाह अल्लाह वड़े वा मीर सन रंद जे गोठ वारो अजो अल्लाह सी मां ते राजी आ अजो हेडो मिठो कुरान तो पढ़जे मीर सन रंद जे गोठ में सब जो सुभान अल्लाह अन्या वडे आवाज जिनके कुरान वणे बैयत करी जो सुभान अल्लाह सुनो उमर तुझे अल्लाह जो रसूल अब आगे आशा वार करे जण वारो केरो सत्य जो सुभान अल्लाह जानो ॾियण वारो केर तेरा फरमाए तो रब्बना हब लना मिन अज़वाजना व ज़ुर्रिय्यातना क़ुर्रत अयुन वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा बड़ी आवाज न तो जी सुभान अल्लाह हथ करी जो सुभान अल्लाह जानो ॾियण वारो केर हथ करी जो अल्लाह उमर सुनो तुझे अल्लाह जा रसूल अवां की आशा कुआर करे ॾियण वारो केर हुजूर फरमायो अल्लाह सब जो सुभान अल्लाह उमर सुनो तुझे सुना वो तुम हजरत अम्मा आयशा जो मामलो भी रब के हवाले कियो ना डाडे जो सुभान अल्लाह आसमान तुझो क्यों रायो मुझे आयशा जे बारे में वो तो मीर सन रंद जे गोठ वारो मकसूद जे लाए के वारो उस्मान तो जवाब दे अल्लाह जा रसूल अभी नमाज पढ़ाईंदा जुती मुबारक पाईंदा अब एक दफे जुती मुबारक लाए हुजरे में ता दाखिल जो असा पुछा कई जुती पाए विंदा अजी छाजे करे बाहर जुती लायो अवां बुधायो तो जिब्रील अमीन आयो ए मोहम्मद रबी मामूली पलीती अवां जे जुती मुबारक के लगी भैया या जुती पाए अजी हुजरे में दाखिल न थियो उन्हें हुजरे में अम्मा आयशा संग आवाज कद रंदिया मौजा सुना जेको अल्लाह मामूली पलीती अम्मा आयशा जे हुजरे में न तो बर्दाश्त करे ओ अल्लाह एड़ी औरत जी हुजरे में किए बर्दाश्त कंदो सब जो सुभान अल्लाह अल्लाह अकबर सजन सुनी सलाह दींदो सजन सुनो मशवरो दींदो उमर जो मशवरो भी जो सुभान अल्लाह उस्मान साईं जो मशवरो भी सुभान अल्लाह वारो आयो अली जो हथ खणी तो जो सुभान अल्लाह अली जा दीवाना डाडे जो सुभान अल्लाह एडी हर मुने अली तुझो केड़ो मशहूर अली सुनो तो मशहूर रे ओ मुझा सुना साईं अवां जो इस्म भी पाक जिस्म भी पाक लिबास भी पाक बिस्तरो भी पाक जेका आशा अवां सा एकड़े बिस्तरे ते एकड़ी चादर में निंड करे तभी अल्लाह जो कुरान पियो मथा लंदो आशा एड़ी किंदी थी सके मुझी दिल जी जे मुखे मोकल जो आशा सदीका सन जा दुश्मन माली गोले गोले मारिया सब जो सुभान अल्लाह मदद साहब मशवरो दिनो हुजूर फरमाए तो मुझा दुख लही विया डाडे जो सुभान अल्लाह उता जीअं साईं हलिया हेडे हर मुड़े सुने जीअं साईं हलिया अबू बकर सदीक साईं जे घर दे 40 ॾींहं थी विया अल्लाह हेडे निहार अब आयो कूड़ो हो न क्यों कूड़ो क्यों बोतान हो न जो तो कुरान अची सफाई दिनी हेडे हर मुड़े वो 40 ॾींहं छो लगा साईं के बर वक्त खबर न पई क्यों तो खबर रखण वारो गैब जी केरा हद गणी जो वडे आवाज अल्लाह हेडे हर मुड़े
तकड़ जा फैसला न कंदा करियो सोच समझ का कम ना करियो हेली हारे मुड़े अकुल वजीर थव अकुल वारा कम कयो बेअकुल न थियो हेली हारे मुड़े साईं घर में दाखिल थिया पाल फरमायो मुझे मेरा जी खबर जो और अबू बकर भी रोए पियो ओ मेरो मां अमा शाजी अम्मा अबू बकर जी घरवारी भी रोए पई अमा शाजी अम्मा दीजे अरबी मोहम्मद करीम उन ॾींह खां अमा जी घरवारी हो जे घर जे अंदर मुसलो मुसले ते अखिन मां पानी गिनार वाए उनी रब के पैदा दे जेको जान जो पालवा सब्जो सुभान अल्लाह दाऊं बुधंदड़ केरा पुकारा बुधंदड़ केरा हथ कणी जो अल्लाह वा बुलंद आवाज सां फैसला भला कंदड़ केरा छडे तडे रब दे दिस केथो रब फैसला करे हेनी हार मोडे जालिमन के खुदा सुकाई छडींदी मोमिनन जो रब यार थी मुत्तकिन जो यार थी रगो हिक जो थी देखा सब्जो सुभान अल्लाह साईं अंदर आया अमाशा जे मथों चादर हुई हिरणी हार मुड़े अमाशा सान जे मथों चादर हुई हुजूर घर में बीठा हुजूर दुखारे आवाज में चयो ओ मेरा केड़ो हाल अमाशा दी जे ये जो मुके सही चयो पर पान के चले न सके में उठी अखिन मां पानी गिनार भाए हुजूर के भाकुर पायो दी जे चेदीन मां अश्कू बसी हुज़्नी इलल्लाह डाडे डाडे दे जो सुभान अल्लाह हथ गणी जो सुभान अल्लाह ओ मुझे सोया साईं आवाज हुमेरा जो अमा का सवाइरो हाला जेको जुदाई में याकूब अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम जो सोना साईं मां पंजे दुखन जी तां रब खे ॾिनिया पाण खुदा शाह सब्र कर मां मोहम्मद भी तां रब खे ॾिनिया तुझे तरफा उमर उस्मान अली भी तां रब खे ॾिनिया ए आशा सब्र कर अल्लाह जो फैसलो अचण वारो ॾाढे जो सुभान अल्लाह सच्चा सच्चा थींदा कूड़ा कूड़ा थींदा अमी भी सब्र कयो दा रब खे दे रब जा फैसला जेके थींदा खुदा जो कसम खणी तो चवां जे मतलब खुदा जो फैसलो थींदो आ जे सालमन सां तू ऐं मां पुॼी न सघंदा हूं अल्लाह पुॼण वारो चवरे आवाज़ सां इंतकाम उठण वारो केरो ॾाढी ॻाल्हि वॾे आवाज़ सां आ कुरान में फरमाई वल्लाह वजीर इंतकाम तो थोड़ो बंदा सब्र कर अल्लाह फरमाए मां रब भलो बदलो वठंदो आहियां भलो बदलो वठंदड़ केरा चवरे आवाज़ सां अल्लाह अजा अबू बकर सिद्दीक जे सही घर में हा हेरे हार मुड़े कुरान पे नबी ते लाई डरे जो सुभान अल्लाह हो आयशा मां मोहम्मद रबी जे मथों चादर ने अमा शादी जे मुंह चादर खणी साईं जे मथानी साईं कुछ वक्त का पोइ उथिया चेहरो भरे पियो ये चादर मां चेहरो ज़ाहिर थियो ये बादल मां चंड ज़ाहिर थींदो आहे हुजूर मुर्गी चयो आशा मुबारक थी अल्लाह करीम तुझी पाकाई बयान करे छॾी थी ॾाढे जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां हे निहार मुड़े यूसुफ ते तोहमत पई लगे मिस्र में बार पियो चवे हे निहार मुड़े बीबी मरियम ते पई तोहमत लगे ईसा नबी पियो ॻाल्हाई वड़े वा मोमिन जी मां हुजूर जी घरवारी अमा शादी तोहमत पई लगे रब पाण पियो ॻाल्हाई ॾाढे तो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां भक्तन वारे जान जी भाऊ ओ भागन वारे जान जी भाऊ अमरे आयशा न्याणिया
मीर मोहम्मद मुरसल जेका रूह जी राहत राणिया हथो खणी जो सुभान अल्लाह बीबी आयशा जा बच्चा ॾाढे जो सुभान अल्लाह एड़ी हर मुड़े मुझे सही फरमाया आयशा मुबारक थी जिब्रील अमीन कुरान खणी आयो थी जेके आयतूं पढ़ियूं खुतबे में अहिड़ो सी बारो थी सूरत जो नालो नूर थी हथो खणी त चओ सुभान अल्लाह आज जिब्रील कुरान खणी आयो अल खबीसात लिल खबीसीन वल खबीसून लिल खबीसात वत्तय्यबात लित तय्यबीन वत्तय्यबून लित तय्यबात उलाइक मुबर्रऊन मा यकूलून लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम अजा ॾाढे जो सुभान अल्लाह अॼु तो माना क्या माना ॿुधंदे अंदर ठही पवंदो वरी आवाज़ जो सुभान अल्लाह ए अरबी मोहम्मद करीम अल खबीसात लिल खबीसीन वल खबीसून लिल खबीसात ए मोहम्मद अरबी पलीद ज़ालूं पलीद मर्दन जे लाइ पलीद मर्द पलीद ज़ालुनि जे लाइ पाक ज़ालूं पाक मर्दन जे लाइ पाक मर्द पाक ज़ालुनि जे लाइ ए मोहम्मद जीअं तूं पाक आहीं तुंहिंजी हुमेरा बि पाक थी डारे डारे जो सुभान अल्लाह हे अरबी मोहम्मद करीम जे तू पाक तुझी आशा भी पाक जेके आशा जी इज्जत अजमत हजरत आशा जो शान मान ॾिसो हुजे अवल तो अरबी मोहम्मद करीम ने न्यारे जी आशा जो घोट एॾे शान वारो आहे त कुंवर बि एॾे शान वारी आहे बड़ी आवाज जो सुभान अल्लाह अन्य बुलंद आवाज खोल त कुरान कुरान शादो जे अगवा वक्त अल्लाह जिलान फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम हत्ता तस्तअनिसू व तुसल्लिमू अला अहलिहा दारे जो सुभान अल्लाह अन्य वडे आवाज ईमान वारो जी मुंहिंजा अल्लाह कजे घर में बिना इजाजत जे दाखिल न थियो चाचे जो घर हुजे मम्मी जो घर हुजे सौट जो घर हुजे फुफाट जो घर हुजे मारोट जो घर हुजे मासात जो घर हुजे कंहिंजे घर में लात तुखलू बुयूतन गैर बुयूतिकुम कंहिंजे घर में बिना मोकल जे दाखिल न थियो चाचे जो दरवाज़ो हुजे त दरवाज़ो वॼाए इजाज़त मिले अंदर पर कुरान तो चे औरत पर्दो भी करे इन त चाचे जे घर दाखिल नहीं त सौट मथो गाड़ो कयो तुंहिंजा ॾोवे सौट खां भी पर्दो आ मासात खां मारोट खां पुफाट खां जी माई जो जैसा निकाह जायज़ उन खां पर्दो आ भाॼई बि देर खां पर्दो कंदी अॼु पर्दे मां असांजी भेण हथो कढी छॾियो आ केतिरा मुल्क ते ज़ाब आया आहिनि जिना जो दर खोजो चोरी जो दर खोजो ज़ोरी जो दर खोजो कत्ल धाड़ा फरियूं ही छा आहे समूरन गुनाह जी जड़ बेपर्दगी आ बुधी छा लफ़्ज़ ओ मुझे साईं फरमायो त दयूस जन्नत में न वेंदो एल ॾाढे ॻाल्हायो मूंसां साहबा जसी दयूस केरा मुझे के साल ते जेके भेण ते जेके नंग ते जेके न्याणी ते जेके मां ते जेके सौट ते जेके पुफीअ ते जेके मासीअ ते गैरत कोन्हे इहो तयूस आहे तयूस जन्नत में न वेंदो हाणे हीअं चओ असांजो अल्लाह बि गैरत वारो असांजो हुज़ूर बि गैरत वारो अल्लाह खे माण्हू हुज़ूर खे उम्मत बि मनाई थो गैरत वारो अल्लाह अकबर शरीर लिहाज़ में एकड़ो एड़ो बेरे न्यारे मुंडे जी माई जो जैसा निकाह हो जाए उन खां
पर्दो कंदी पर एकड़ो एड़ो भी पर्दो आहे जेको भाउ खां कंदी भाउ भेण जो निकाह जायज़ आहे पीउ धीउ जो निकाह जायज़ आहे मां पुट जो निकाह जायज़ आहे पर एकड़ो एड़ो भी पर्दो आहे जेका धीउ पीउ खां कंदी भेण भाउ खां कंदी पंहिंजे पीउ जाॾो पंहिंजे भाउ जाॾो मथो घारो न करे पंहिंजे पीउ जाॾो पंहिंजे भाउ जाॾो छाती ही नंगी न करे अल्लाहु अकबर छाती ढके वे छाती ज़ाहिर पंहिंजे पीउ जाॾो बि न करे भाउ जाॾो बि न करे मथो घाड़ो पंहिंजे पीउ जाॾो बि न करे भाउ जाॾो बि न करे हींअर त बणा एॾी बेहयाई आहे एॾी बेग़ैरती वधी वई आहे रक्स राग नाच अॼु सौट नचे पई सौट ताड़ी पियो वॼाए गैरत वई मोकिलाए हेॾे हर मुड़े अॼु धीउ नचे पई पीउ ताड़ी पियो वॼाए अॼु भेण नचे पई त भाउ ताड़ी पियो वॼाए माई नचे पई मुड़ुस ताड़ी पियो वॼाए बड़े वा तुंहिंजी ख़ैरत बेटा सही थो चए त वणनि जे नामन खे था चांगा हणनि चक काठ सारो कमु अचे ॾारनि मझां ॾक ढिंगर पंजी ढक लॼूं लिकाइनि लोक हेड़ी हारे मुड़े वेठाई उन्हें ढिंगरनि खे उन्हनि पूरनि खे बि सारायो जेके ॿियाननि सां खणंदा हुआ ढिंगर उहे पूरो उहे खड़हूं वेठाई उन्हनि खे सारायो आहे त खड़हूं भलियूं आहिनि इहे हेड़ी हारे मुड़े ढिंगर भला आहिनि इहे पूर भला आहिनि जेके असांजूं लॼूं लिकाए वेठा ॾाॾे जो सुभाणे रखंदो रब करीम पर्दो ऐं फुला बेटा तुंहिंजो पर्दो अल्लाह रखे केरु रखे चयो वॾे आवाज़ सां अबा केरु रखे चयो अल्लाह रखे पर्दे रखण वारो केरु बुलंद आवाज़ हेड़ी हारे मुड़े अल्लाह जो नालो त पंहिंजे घर वारनि खे पर्दो करायो इहो पर्दे जो हुकुम मौलविन कयो आहे पीरनि कयो आहे फ़क़ीरनि जा क़ुरान कयो आहे क़ुरान कंहिंजो किताब आहे ही कंहिंजो कलाम आहे चयो ॾाॾे ॿुध क़ुरान क़ुरान में फरमाया अय्युहल नबी बड़े आवाज أزواجك وبناتك ونساء المؤمنين يدنين عليهن من جلابيبهن बड़े आवाज ए नबी हेॾे हार मुड़े ए नबी चयो पंहिंजे घर वारनि खे चयो पंहिंजे नियाणियुनि खे चयो कलमे वारनि औरतुनि खे युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन घर खां ॿाहिरि निकिरनि वरी चादर में हुजनि पर्दे में हुजनि हिननि जे चेहरे ते गैर मत जी नज़र न पवे न गैर मतनि ते हिननि जी नज़र झक न पवे क़ुरान ओ मुंहिंजे भेण जो सजना अम्मा जो सजना खुदा जो क़ुरान मुझे आजो दी क़ुरान में अल्लाह जी पर्दे जो हुक्म जो अजो कॉलेज में यार स्कूल में यार यूनिवर्सिटी में यार मेलन में यार शहर में यार ये माये के मस्जिद में नमाज पढ़ण जी मोकल कोने उनके दरगाहों घुमण जी मोकल के ॾिनी या ॻाल्हि ग़लति हो गया हेॾे यार मुझे कुरान में फरमाई वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा इन्नल्लाह कान लतीफन खबीरा कुरान जिनके वने सुभान अल्लाह त चयो औरत कुरान पढ़े रे 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 हार मुड़े औरत कुरान पढ़े घर में पढ़े पर झके आवाज में पढ़े औरत जे कुरान पढ़ने जो आवाज भी चौथी वारी न टुपे धारे मत जे कने ते न पवे जे माई के जे भेण के जे मां के वडे आवाज कुरान पढ़ण जी इजाजत कोने उन औरत के उन अम्मा के न्याणी भेण के लाडा सरा चवण जी इजाजत केनी रबायूं चवण जी इजाजत केनी छो कुरान ते नजर कर कुरान सजन थी चोरे आवाज
अरे पोती वही पर्दो वियो लज वही लोई वही अमा खातून जन्नत अली सिंह घरवारिया हुजूर जी न्याणिया जन्नत जे औरतुन जी सरदारा एडी पर्दे वारी हथ हथ बजा बदी अली के दीजे अली मां जने जान छदे वना अली मुझे जनाजो रात जो खणा जा अली मुझे जनाजे जे मथा खजन जे फरन जी कतार जार जा डोई दिए इंसान पतिया जो न कजा अली रात जे वगड़े में मां खातून जिन दगे सामने में लाए जा अली या मुझे कदर दे नजर पई या मुझे बाबे मोहम्मद जी पई या तो मुरसाली जी पई या सन हुसैन जी पई बच्चन जी पई अजनी ताई मुझे कदर दे गैर मर्द जी नजर ना आए पई इन लातिन थी चवे मुझे मरी न काबू मुझे कदर ते भी कंजी नजर न पवे बता कयामत जे ॾियारे कहिड़ो कंदु खणी बाबे जारो था बता कोई चवे त खातून जिन्न जो कदर है तरो अल्लाह अकबर अली मुझो पैगाम पहुंचा मुझे भेनरुन ताई तकाब माई पान के चंड जड़ो न सदाई हर माई पान के सिज जिया सदाई छो त चंड दे समुरन जी ने नजर वेंदी आ 14 जी रात आ के खबर पई कि चंड तो बुधाए 15 जी रात आ 12 आ हेनी हर मुडे रमजान जो चंद शवाल जो मुहर्रम जो जुलहज जो पर सिजरे कोई न थो निहारे सिजरे कोई न थो निहारे हर माई पान के सिज जिया सदाई हेनी भी बाजार में हले हेनी हर मुडे ये जरूरी कम सा बहर वने बे मां जी घर दे थी वने त बे हिन रे कोई मत न निहारे अय मना दो खजानो चोणो पे भेण न चे भाई भा तारी पे हो जाए है तुझी गैरत के सलाम बुढ़ी मरने गैरत का अज दही न चे भाई पियो तारी पे हो जाए जगार गलत हो गया है यार मुझे वारे बात लजीजो जान शादी कई हेरे दौर में सुभान अल्लाह तजो जेके छड़ा मुझे वाइज में ठाओ सुभान अल्लाह जो मन इन साल वहां भी शादी थी बोलंदा वासा जान शादी कई कुरान पढ़ाए क्या पढ़ाए कुरान वारे ताब रंग जीव्या त घोटे ताबी रंग जीव्या अज रंगन का साबन तेरा राजी थी हेरो मिठो कुरान पढ़ाई अर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अञा ॾाढे जो सुभान हेॾो मिठो कुरान यानी शादी जे तकरीब जो शायद रुगो चन्नू कोने अब्दुल्ला आजिज कोने मौलाना तालिब कोने अब्दुल अजीज कोने हे असांजो भाइटियो कोने यानी शादी जे तकरीब जो शायद रोज़े मशर जे ॾियारे अल्लाह जो कुरान वॾी आवाज़ जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ जो सुभान अल्लाह हेॾी हर मुड़े ख्वाह जी रुख़सती थे अबो मां दुआयूं ॾियन अल्लाह असा जिंदगी में न्याणी जो पार अल्लाह थो अल्लाह इन उम्र के कबूल करे असा जे न्याणी जे घर के आबाद कजाए या दुआ जो न्याणी जे घर के रंग लाई छड़ी अज आज अरे ने आयो अज अजम कयो तो बाबा अज हेने ने जिन जवान न्याणी थी वई हुन न्याणन के हक दियो मिल्कत जी बवारस त न्याणी वर जी बवारस समझो ताला न था समझो बरफ जो ससुल हक न्याणी जो वर्रा मुर्सा जेके औरतूं तव्हांजे घर में आहिनि जिन ते नज़र करे वहां जा नेण ठरनि था अल्लाह करे ठरनि तंहिंजा त सड़नि था पंहिंजे घर वारी ॾे निहारींदव त नेण ठरंदा न सड़ंदा ताना न ॾियो अगरि आउं शरी लिहाज़ सां घर वारी जे हिते हक़ वेही बयान कयां भले तव्हीं आलमनि खां मुफ़्ती साहबनि खां पुछो अगरि हिते मां ज़ाल मुड़ुस जा हक़ वेही बयान कयां सुभाणे थी सघे थो तो सुभाणे थी सके तो मानी पे पान पचायो कपड़ा पे पान धोइजो बीठा हूंदव शाख ते कपड़न जी तंगारी खड़ी हेनी आजो मुड़े अल्लाह जो वास्तो तो घर वारन सां भला हलो नबी से फरमायो तो भलो हुआ जेको पंहिंजे घर सां भलो थो हले जेको पंहिंजे घर वारी सां भलो थो हले निकाह भी ओ भलो आहे जंहिंमें वरी ख़र्च भी थोरो आहे सादो निकाह सादियूं शादियूं में बरकतूं थो समझो था नथा समझो पंहिंजे न्याणी के दुआऊं ॾेई रुख़सत कयो न्याणी पंहिंजे घर सां वर सां ख़ुशि रहे माइट लाइ इन खां वधीक ॿियो कहिड़ो आहे
न्याणी के दुआऊं ॾींदा करियो ऐं ॿियो हे न्याणे मुंडे पंहिंजे न्याणियुनि सां भला हलो न्याणियुनि खे हक़ ॾियो जवान थी उनजो निकाह करायो साईं फरमाईंदो मेराज वारी राति उहे माण्हू मूंखे ॾेखारिया विया जिन मुंहिंजा पद हखणाई ॾिठुमि सिरणियूं पई उन्हनि जा दोरा पटी हुज़ूर पुछा के केरु चइजी न्याणियूं न उथारींदा ऐं न्याणियुनि खे पोती परदो बि करायो न्याणे खे पोती परदे वारो वॾड़ा वेठा नची ॾाॾीअ सां जॾहिं हया हो गैरत हुई पोती परदो हो लोड़ा हूंदा ॿारनि में उठ ते चढ़ी को माण्हू मटींदो हो त घर ते नज़र कान पवंदी उठ ते माण्हू चढ़ी उतां गुज़र कंदो हो मुंहिंजे नाने जी ॻाल्हि कंदा आहिनि चवंदा एॾो गैरतमंद हो असां ॾिठो बि हो पंहिंजो नानो एॾो गैरतमंद हो जो भाॼाई जा कपिड़ा रुगो ईअं ॾोर ते सुका तार ते जंहिंजो घर जे अंदरि आयो उन लटनि खे तीरी ॾेई छॾी साड़ी छॾी अबाई नौ वॻो हो चइसां मर्दनि जी नज़र पई त मां औरतुनि जे लिबास ते असां मर्दनि जी नज़र पई औरतुनि जे लिबास ते उठ ते चढ़ी माण्हू मटींदो हो त बि घर ते नज़र कान पवंदी अॼु त बना एॾो ज़ुल्म आहे हेॾे यारे मुरे चौकनि चौराहनि ते माण्हू बीठा आहिनि वरी बेहया त माण्हू पन पर न्याणियुनि खे तकण वारा तुंहिंजे घर में न्याणियूं कोन्हे तो पराई नंग खे तो तकी तुंहिंजे घर नंग कोन्हे पराई भेण खे तकण वारा अगरि तुंहिंजे भेण खे केरु तके त पोइ ग़ैरत थी अचे जिने तूं थो तके इहा बि तकजी भेण आहे जे न्याणी ॾे तूं थो तके इहा बि तकजी न्याणी आहे जे इज़त ॾे तूं थो निहारी इहा बि तकजी इज़त आहे जे सुभाणे ऐं ॿुध नबी सी फरमाए मन सना सुनी बि आहे नबी जो फरमान चयो त नबी जो फरमान सचो आहे मन सना सुनी बि आहे मुंहिंजे सिफर त सिना कर्ज़ अथव तव्हां कंहिंखां कर्ज़ वठंदा हो पोइ तव्हांखे माफ़ करे छॾींदा चयो अबा चयो ॾाढे वॾे आवाज़ आहे कंहिंखां 50,000 कर्ज़ वठो माफ़ थी वेंदो मुंहिंजे से फरमायो त मन सना सुनी बि आहे जिना कर्ज़ अथव ऐं कर्ज़ अदा करिणो पवंदुई ॿिए जे न्याणी सां ज़िना कंदे सुभाणे तुंहिंजी न्याणी इहो कर्ज़ अदा कंदी ॿिए जे घरवारी सां सुभाणे तुंहिंजी घरवारी कर्ज़ अदा कंदी पर ख़ुदा जो कसम अलाह वारनि लिखियो बुज़ुर्गनि लिखियो अगरि पंहिंजे न्याणीअ खे घरां न कढे अगरि ॿिए जे न्याणियुनि जे इज़त सां खेॾे पछाड़ी तुंहिंजे घर जे दीवारुनि दरवाज़नि सां बि ज़िना कई वेंदी पनाह त पुराण आहे थींदो मन ज़ना सुनीअ बि ओ पछाड़ी तव्हांजे घर जे भितनि सां दरवाज़नि सां दरनि सां बि ज़िना कई वेंदी सो अल्लाह खां माफ़ी वठो अल्लाह असांखे इन्हनि शयुनि खां बचाए सम्झो था नथा सम्झो पोइ माफ़ी वठंदा अल्लाह खां चओ त असां ज़िना जे वेझो न वेंदासीं ज़िना नस्ल जी दुश्मन अथव शराब अकुल जो दुश्मन आहे ज़िना नस्ल खे चट कंदी आहे शराब अकुल खे चट कंदो माना काफ़ी न्याणियूं आख़िरी वाक़ियो बयान कया फ़कीर आयो माई जे दर ते माई एॾी ही पर्दे पोती पर्दे वारी हथ खे कपिड़ो वेड़ी मां फ़कीर खे इहा बि ख़बर में त माईअ जो हथ अछो आहे या काड़ो आहे भूरो आहे हथ खे कपिड़ो वेड़ी मुंहिंजे रंग ते मुंहिंजे सूरत ते नज़र रखो मुंहिंजे मुड़ुस जी फ़कीर खे जो हीअं ख़ैर पई त फ़कीर बाह मरदो माईअ खे जीअं जो फ़कीर धारे मर्द बाह मरदो ॼण नांग जो डंग लॻे बिजली जो करंट लॻे ईअं माई हथ चढ़ाए माई हथ चढ़ाए जी मुसले ते किरी अल्लाह जिंदगी गुज़री वई मुंहिंजी पोती पर्दे में ऐं अल्लाह जे धारे मर्द मां जे बाह मां वरितो आहे माई रोंदी रही सोनारे जी घरवारी शाम जो आयो सोनारो माई ते नज़र करे परेशान थी वियो घरवारी जे भर में वेही थो चए छाजे करे पई वई घरवारी थी चए फ़कीर आयो दरवाज़े ते सदाई मथ खे कपिड़ो वेड़े फ़कीर खे ख़ैर पई ॾियां फ़कीर मुंहिंजे बाह मां वरितो आहे रुजासी मल्ला जज़ाब ओ सोनारो रड़ करे तव्हां करे थो चए ओ मुंहिंजी प्यारी घरवारी तुंहिंजो कसूर कोन्हे मां कसूरवार आहियां कीअं सुबुह जो मुंहिंजे दुकान ते हिकिड़ी माई आई सोन वठण मां बि बदनियती सां उन धारी माईअ जे बाह में त वधो अगरि मां ॿी औरत जे बाह में त वधो त धारे मर्द मुंहिंजे औरत जे बाह में त वधो भला त पुराण आहे थींदो मन ज़ना सुनी बि अहली पोइ छा था चयो आख़िर में हया पैदा कंदव या न कंदव चवरी आवाज़ सां
अखिन में हया पैदा कंदा हो ना महाराज माई के हया न तो पैदा तही नजर झकियो पे कोई अखियों अल्लाह की वणंदी तो माई पे जे बाजार में हवा जो झोंको लगो थोड़ो माई जो अख का पर्दो हटी गयो सामो को बैठो वाह माई तुंज अख माही गैरतमंद पोती पर्दे वारी जे जो आई काती खणी ठोका जो अख में कराई दोडो जी थाली दे दे बानी के जी बाहर बैठो दई हेबरो जालिम अख मुजी उनके वणी वया या अख मुके न खपे जे का गैरत पई अख वणी उनके दे सजी रात माई के दर्द में निंड न रोए पे रोंदे 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 खून बहंदो रहो अख मा मुसले ते पे रोए ख्वाब में रसूलुल्लाह की ज़ियारत थी उनी सागी जाय मुझे सही तुर कयो जी जो माई निंड मां थी अम्मा हुजूर तो फरमाए अम्मा तो जो पर्दो कियो वा यो अमल तुझे रब के एडो वणियो वा ए अम्मा और ते कर हुजूर जो संभार रखियो ई जो माई थी वा के अगे खां भी देसी हयादार औरतों अल्लाह से कुरान में फरमाए ना वल हाफिजीन फुरूजहुम वल हाफिजात 22 सिपारो दी खोल कुरान माना पढ़ो वल हाफिजीन फुरूजहुम वल हाफिजात पजे उघड़ जी हिफाजत करण वाला बाना पजे उघड़ जी हिफाजत करण वाली बानियो मां अल्लाह के प्यारे डारे जो सुभान अल्लाह अजम कयो अल्हम्दुलिल्लाह भाउ अब्दुल अजीज जो अमल कियो अजम को तमी पंजे न्याणन जो शादियों पुटन जो शादियों ये कंदा कुरान पढ़ायो जो कुरान पढ़ाइंदा अब पढ़ाइंदा ना कुरान फजूल खर्च न कंदा कयो फजूल खर्च करण वाला नबी फरमाए ते शैतान जे ॿाहिरि ऐं बकाया जिंदगी जाते भी हुजो अल्लाह जे जिक्र में गुजारो तेरा फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़िक्रुल्लाह कुरान में फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़िक्रुल्लाह ज़िक्रन कसीरा ईमान वारो रब तो जे त घणे में घणो मां रब के याद कई के याद कंदा हो जो वडे आवाज सा जो अल्लाह 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 हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी कल्बी गैरुल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 अव्वल आखिर है अल्लाह जाहिर बातिन है अल्लाह अव्वल आखिर है अल्लाह जाहिर बातिन है अल्लाह हामी नासिर है अल्लाह हाजिर नाज़िर है अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे चाहे दम निकल जाए ये हुसैन कहते थे मेरे मुंह से निकलेगा मेरे मुंह से निकलेगा ला इलाहा इल्लल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह
इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु